उड़ंदो ॾिसां थो जहाज़ मथे हिक ॻाल्हि थी मूंखे यादि अचे जॾहिं उड़ंदो ॾिसां थो जहाज़ मथे हिक ॻाल्हि थी मूंखे यादि अचे पाण ईंदे मूंखे घुराईंदे गले लाईंदे इहो पुछी ॾियो परदेसिया खां इहो पुछी ॾियो परदेसिया खां कॾहिं वतन ते वागूं तूं वराईंदे मुंहिंजो वीरानो वेढ़ो तूं वसाईंदे गले लाईंदे इहो पुछी ॾियो परदेसिया खां इहो पुछी ॾियो परदेसिया खां जो मौलाई रहीमो मांदो आहे हिक पल बि सुनने खाना वांदो आहे जो मौलाई रहीमो मांदो आहे हिक पल बि सुनने खाना वांदो आहे कॾहिं जान सुरने मां छॾाईंदे गले लाईंदे इहो पुछी ॾियो परदेसिया खां इहो पुछी ॾियो परदेसिया खां कॾहिं वतन ते वागूं तूं वराईंदे मुंहिंजो वीरानो वेढ़ो तूं वसाईंदे गले लाईंदे इहो पुछी ॾियो परदेसिया खां इहो पुछी ॾियो परदेसिया खां फराज रिकॉर्डिंग कंपनी में खुश आमदीद दोस्तों असां वटि सिंध जे मुख़्तलिफ़ फ़नकारनि जा गाना ऑडियो कैसेट सां रिकॉर्ड थियल मौजूद आहिनि अगर कंहिं भी दोस्त के पोस्ट जे ज़रिए मेमोरी कार्ड घुराइणो हुजे उन लाइ बि राब्तो कंदा उन खां अलावा असां टैप वारी कैसेट खे बि मेमोरी कार्ड में तब्दील करे ॾींदा आहियूं राब्ते जे लाइ कॉल कंदा मोहम्मद फराज 0300 3400 507